नाज़रीन, करमपुर लाड़ो वारे इलाइक़े में हवा वाक़े जी अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर लॻू करमपुर लाड़ो वारे इलाइक़े में नापरकोट थाणे जी हद में दुकान ते सुतल थ्रेशर जे मिस्त्रिन इमरान पौड़ ऐं चनेसर पौड़ के नामालूम हथियारबंद मुबैना अगवा करे नामालूम हंध खणी फरार थी विया। मुगवी नौजवान इमरान पौड़ ऐं चनेसर पौड़ ॻोठ रज पौड़ रहवासी ॿुधाया पिया वञनि। मुगवी नौजवान करमपुर लाड़ो वारे इलाइक़े में पंहिंजे दुकान में सुतल हुआ। नामालूम जवाबदार रात जो देर से पोएं तरफ़ का दुकान के खाट हणी बिन्हीं ॼणनि के मुबैना तौर अगवा करे विया। वाक़े जो हद जी नापरकोट पुलिस के इतला। पुलिस वाक़े वारे हंध पहुती। बे तरफ़ मुगविन जा वारिस ऐं इलाइक़े वासी वाक़े वारे हंध वॾी तइदाद में पहुतल आहिनि। जी नाज़रीन, ख़बर आहे करमपुर लाड़े वारे इलाइक़े में जेका अवां सां शेयर कयूं पिया। नामालूम हथियारबंदनि हथां करमपुर लाड़े वारे इलाइक़े में 2 ॼणा मुबैना तौर अगवा थी विया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।